नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त रेवेन्यू जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा भिटशा पहुची मुकम्मल न थियल रोडनि जो इफ़्तिताह करे छॾियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त इमरान न्याज़ी मुल्क खे कंगाल करे छॾियो। मुल्क में बेपनाह महांगाई जे करे अवाम ख़ुदकुशियुनि ते मजबूर आहे। हिन चयो त IG सिंध जो कमु आहे त अमन अमान क़ाइमु करे MPA MNA बंदूक खणी अमन क़ाइमु न कंदा। हिन चयो आहे त भिटशा जे रिंदनि जे क़त्ल जे सिलसिले में असां बिलावल भुट्टो खे बि आगाह कयो, मगर SSP मटियारी जी कारकिरदगी हिन सिलसिले में मुअत्तल कंदड़ न आहे, जंहिंजो जवाब आऊं उन खां वठंदुसि। हिन चयो आहे त IG सिंध जी तब्दीली ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। हिन चयो आहे त PP पाकिस्तान जी सभ खां वॾी जमहूरियत ते यकीन रखंदड़ पार्टी आहे। ॾिसो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी फ़र्क़ु कॾहिं कोन कयो आहे ऐं असां मखदूम हाउस सरवरी जमायत कॾहिं फ़र्क़ु कोन कयो आहे त फलाणे हंधि रोड ठहे छो जो ही पीपुल्स पार्टी आहे। वोटरनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी इन शइ में यकीन थी रखे त असांखे ख़िदमत सभिनि जी करणी आहे, चाहे उहो कहिड़े पार्टी मां तालुक़ु रखे, चाहे उहो हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, ईसाई हुजे। त जेके बि तव्हां ॻाल्हि कयो पिया त हुन नोटिस वठंदुसि, पुछंदुसि ऐं असांखे ख़िदमत सभिनि जी करणी आहे, चाहे कि दोस्त सियासी तौर सां गॾु न हुजनि, पर असीं रिलीफ हर माण्हू खे ॾींदासीं इंशाअल्लाह। तो मूं हींअर पॉलिसी स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं मूं पॉलिसी वाज़े कई आहे सिर्फ़ु भिटशा न पर पूरे सिंध जे लाइ। ऐं मूं इहा ॻाल्हि कई त सेक्रेटरी पब्लिक हेल्थ ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सां कराची में मुलाक़ात कंदुसि पंहिंजी भिटशा जे ऐं मटियारी जे साफ़िन खे सॾे ताकी डिटेल ब्रीफिंग ॾियनि असांखे ऐं ॿुधाइनि त ही मैटर खां मथे ताईं खणनि। CM साहब खे असीं रिक्वेस्ट कयूं त मां इसको हल करे ॾियनि ऐं बाक़ी हिन रोड जे हवाले सां जेको वेठा आहिनि हिते वर्क्स वारा सो उनखां रिपोर्ट वठां थो, जे कोन ठहियो आहे मज़ीद ऐं ठाहे वठंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।